साल प्रारो खां बि सुठो जारी ख़बर शेयर कंदासीं पिराले खां। हर साल जी हिन साल भी पिरालो ऐं उन जे आसपास समेत पूरी पिराले टाउन कमेटी में क्लास 13 खां क्लास 8 ताईं सालाना पेपर शुरू थी विया। मेरान पब्लिक स्कूल पिरालो तालीम सेक्शन 2023-2024 पुछाणे ते पहुतो। सालाना इम्तिहान 21/5/2024 खां शुरू कया छॾिया आहिनि। मेरान पब्लिक स्कूल हाई स्कूल पिराले जे प्रिंसिपल उस्ताद गुलाम मुर्तज़ा मेमण जिन हलंदड़ इम्तिहान जो जाइज़ो वरितो। शागिर्दनि खे इम्तिहाननि जे हवाले सां हिदायतूं जारियूं कयूं वयूं। स्कूल में सफ़ाई ऐं पाणी पीअण जो ख़ासि इंतज़ाम कयो वियो। वॉइस ऑफ पिराले पेज ते नवा आया हो तो मेहरबानी करे असांजे यूट्यूब चैनल के सब्सक्राइब करे घंटी जे बटन पे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल करे छॾींदा। सब्सक्राइब करण सां अवां जेको बैलेंस कोन वेंदो पर असांजी काफ़ी हौसला अफ़जाई थींदी ऐं तव्हांखे बि वधीक वीडियोज़ ॾिसण वटां मिलंदा।